अल्लाह जी नेमत है। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो दुनिया में चार शयूं अल्लाह जूं वॾियूं नेमतूं सुभान अल्लाह। कहिड़ियूं शयूं? चार शयूं। हिकिड़ो कुशादो घर, सुभान अल्लाह। फर्मा बरदार घर वारी, सुभान अल्लाह। सुठी सवारी, भलो पाड़ो। सुभान अल्लाह। ये चार शयूं जे माण्हू खे मिली वञनि न, वो अल्लाह जा शुक्र अदा करे जो उन्हें खे अल्लाह पंहिंजो नेमतुनि सां रंगे छॾियो। सुभान अल्लाह। कुशादो घर हुजे, पंहिंजो ज़ाती घर, सम्झो था? किराए जे घर ते माण्हू रहियो पियो आहे, महीनो गुज़रंदे देर कोन थी लॻे, उहो वीचारो परेशान आहे, उन्हें घर धणी जा नखरा बर्दाश्त करना कौन था, पर पंहिंजो घर अल्लाह जी वॾी नेमत आहे। सुभान अल्लाह। घर सुठो हुजे तो वरी घर वारी फर्मा बरदार हुजे, सुभान अल्लाह। घर वारी पंहिंजे हाल जे मुवाफ़िक़ हुजे, इहा बि अल्लाह जी वॾी नेमत आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाया अद-दुनिया मता खैर मता दुनिया अल मरअतु सालिहा। ये दुनिया सॼी थोरो सामान आहे, ये दुनिया सॼी थोरो सामान आहे, ऐं दुनिया जो भले में भलो सामान अथव नेकोकार फर्मा बरदार घर वारी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं सुठी सवारी पंहिंजी सवारी हुजे, इहा बि अल्लाह जी वॾी नेमत आहे। सुभान अल्लाह। ऐं पाड़ो सुठो हुजे, घर ठाहिण खां अॻु में पहिरीं पाड़ो ॾिसबो आहे, पाड़ो भलो आहे त इंसान सुकून सां रहंदो। सुभान अल्लाह। ज़िंदगी जो जी राहत आहे पाड़े जो सुठो हुजणु। जेकॾहिं पाड़ो सुठो न आहे, घर केॾो बि सुठो ठाहियो पर उन घर जो को फ़ाइदो न आहे जेकॾहिं पाड़ो सही न आहे। अरबी में हिकिड़ो पाक हुआ त अलजार सुमदार, पहिरीं पाड़ो ॾिसो पोइ घर ठाहियो। सुभान अल्लाह। ऐं इहे चार ॻाल्हियूं थी वियूं। पंजी ॻाल्हि इहा आहे कि जेकॾहिं माण्हू खे रोज़ी पंहिंजे ॻोठ में हुजे, सुभान अल्लाह। इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे। सुभान अल्लाह। रोज़गार ज़रिए माश कमाई जो ज़रियो पंहिंजे ॻोठ में जिते रहाइश आहे उते कारोबार हुजे, इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे। हाणे हिकिड़ा माण्हू रोज़ी जे लाइ सऊदी हलिया था वञनि, हिकिड़ा रोज़ी जे लाइ लंडन अमेरिका अफ्रीका जापान हलिया था वञनि, गुज़र सफ़र करणो आहे, पोइ बच्चनि खां जुदा, ज़ाल खां जुदा, औलाद जी तरबियत कीअं थिए, बच्चनि जी संभाल कीअं रहे, वॾनि जो हथ वॾो हूंदो आहे। पंहिंजे बच्चनि जे मथां जेकॾहिं वॾे जो हथ हूंदो आहे न, तो वो औलाद उनकी तरबियत सुठी थींदी, उनकी तबीयत मिजाज सुठी थींदी। जेकॾहिं वॾो न आहे त पोइ उहो ॿार अक्सर बुरी सोबतुनि में के मवाली थी था वञनि, के सिगरेटनि जा मवाली, के हीरोइन जा चर्स जा मवाली थी था वञनि, बुरी सोबत में औलाद खरी थो वञे। रोज़ी पंहिंजे ॻोठ में हुजे, इहा अल्लाह जी वॾी नेमत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सो तव्हां जेकी बि वेठा आहियो, मुंहिंजी दुआ आहे अल्लाह ताला तव्हां सभिनी खे पंज ई नेमतूं अल्लाह करीम सां सभिनी खे सुठा घर ॾींदो, फर्मा बरदार घर वारियूं ॾींदो, अल्लाह करीम सुठा पाड़ा ॾींदो, ऐं मालिक करीम सुठियूं सवारियूं ॾींदो, रोज़गार पंहिंजे ॻोठ में अता फरमाईंदो। ऐं मुबारक आहे अदे मोहम्मद हाशिम जे बच्चनि खे, अब्दुल अज़ीज़ खे, इनायतुल्लाह खे, जिन खे अल्लाह ताला नेमतुनि सां नवाज़ियो आहे। दुआ आहे अल्लाह ताला अञा बि उन्हनि खे मालामाल करे। क़ुरान शरीफ़ जी जेका आयत मूं पढ़ी आहे, इन में अल्लाह तबारक व तआला जो फरमान आहे वक़दा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याह। ही अल्लाह जो फैसलो है, अल्लाह जो ताकीदी हुक्म है, रब जो फरमान है। केड़ो? अल्लाह ताबुदू इल्ला इय्याह। इबादत पूजा बंदगी सिर्फ अल्लाह की जात है।
रब का सवा बे कंहिंखे न मिले अल्लाह का सवा बे कंहिंखे सजदो न कयो छो त असांजो ख़ालिक असांजो मालिक असांजो रब चओ वरी चओ असांजो ख़ालिक पैदा करण वारो जियारण वारो रोज़ी रसाइण वारो मारण वारो इज्जतूं ॾियण वारो मुश्किलातूं हल करण वारो रब फरमाए थो उन रब खां सवा ॿिए कंहिं जी पूॼा न कयो बंदगी परस्तश पूॼा सिर्फ़ अल्लाह जी कयो ऐं ॿिए नंबर ते अल्लाह फरमाए थो बिल वालिदैनि इहसाना पंहिंजे पीउ माउ सां एहसान कयो पीउ माउ जी ख़िदमत कयो पीउ माउ सां चङाई कयो पीउ माउ जी ख़िदमत चाकरी में अल्लाह ख़ुशि थींदो मदीने वारो साईं तो फरमाए त जेको औलाद पंहिंजे पीउ माउ जो फर्मा बरदार आहे उहो पंहिंजे पीउ या माउ खे रुॻे ॾिसे हज सुभान अल्लाह निहारे दे मुंहिंजो बाबो हीअ निहारे थी मुंहिंजी अम्मा ॾिसण सां हज सुभान अल्लाह वरी ॿियो भेरो ॾिसे वरी ॿिए हज जो सवाब वरी टियों भेरो ॾिसे टीं हज जो सवाब हज़रत अली साईं शेर ख़ुदा हैदर करार अर्ज़ कयो या रसूल अल्लाह को पीउ मां घर वेठा हुजनि 100 भेरा ॾिसे पर में अल्लाह जे खज़ाने में खोट न सुभान अल्लाह 100 भेरा ॾिसे 100 हजनि जो सवाब सुभान अल्लाह समझो था ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे त रिदो रब फी रिदल वालिद व सख्तुर रब फी सख्तिल वालिद अल्लाह जी रज़ा पीउ खे राज़ी करण सुभान अल्लाह अल्लाह जी रज़ा छाने आहे पीउ खे राज़ी करण तव्हांखे कीअं ख़बर पवंदी विंदुर वारा की ख़बर पवंदी त अल्लाह राज़ी आहे या नाराज़ आहे ॾिसो जे तव्हांजो अबो अमड़ अवां ते राज़ी आहिनि सम्झो त अल्लाह राज़ी आहे जेकॾहिं तव्हांजो पीउ तव्हांजी माउ तव्हां ते नाराज़ आहे यकीन ॼाणो त अल्लाह बि तव्हां ते नाराज़ समझो था पीउ माउ जी ख़िदमत करण वारे खे अल्लाह ताला जल शानू 3 नेमतुनि सां नवाज़ींदो सुभान अल्लाह जेको पीउ माउ जी दिलि सां ख़िदमत कंदो न उनखे 3 नेमतूं ॾींदो सुभान अल्लाह पहिरियों उन जे उमिरि में बरकत पवंदी सुभान अल्लाह ॿियो उन जे रोज़ी खे रब वधाए छॾींदो टियों उन जी इज़त खे रब वधाए छॾींदो सुभान अल्लाह टी ॻाल्हियूं कम जूं सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हां अबे अमड़ जी दिलि जान सां ख़िदमत कयो तव्हांजी उमिरि जेका लिखियलु आहे लोह महफूज़ में मिसाल तव्हांजी उमिरि लिखी आहे 45 साल पर पीउ माउ जी दिलि राज़ी कयो त 45 खे रब 55 करे छॾियो पीउ माउ जी ख़िदमत उमिरि वधी वेंदी ॿियो तव्हांजी रोज़ी तव्हांजो रिज़्क़ जेको रब लिखियो आहे उहो मिलणो आहे पर जे तव्हां अबे अमड़ जी दिलि खे ख़ुशि था कयो त उहा रोज़ी जेकॾहिं तव्हांजे नसीब में 500 रुपया लिखियल आहिनि त पोइ रब 5000 करे 5000 लिखियल आहिनि त 5 लख करे जे तव्हां 1000 पति आहियो पीउ माउ जी दुआ वठो लखपति थींदी जे लखपति आहियो पीउ माउ जी दिलि राज़ी कयो रब तव्हांखे करोड़पति करे जो गुर अथव पीउ माउ जी ख़िदमत गुर आहे रोज़ी खे वधाइण जो रिज़्क़ में बरकत आणण जो ऐं 3 नंबर ते पीउ माउ जी ख़िदमत करण सां अल्लाह करीम तव्हांजे इज़त खे वधाईंदो इज़त वॾी शइ आहे जेके इज़त न आहे बेइज़त माण्हू न को उनखे भाईंदो न लेखींदो न उनजी चानस हूंदी को उनखे निहारींदो कोन पंहिंजे घर में बि बेइज़त माण्हू
कोई गोठ में भी बेइज्जत माण्हू पर इज्जत वाली शइ इज्जत वारो माण्हू ईंदो न हर को झुकी सलाम कंदो हर को चवंदा भली करे अदा कुर्सी ते वेदा चाहे पहिरें महिरबानी कराए ख़िदमत चाकरी कयां इज्जत वाली शइ हूंदी आहे मदीने वारे मीर फरमाया त पीउ मां जी ख़िदमत कयो अल्लाह तव्हांजी इज्जत वधाए छॾींदो सुभान अल्लाह कदें जे पीउ जी ख़िदमत सदा भाऊ सुखियो हूंदे कदें जे पीउ जी ख़िदमत सदा भाऊ सुखियो रहंदे अबो राज़ी दरब राज़ी सुभान अल्लाह अबो राज़ी दरब राज़ी रुखियो को वीह ना ॾिसंदे अबो राज़ी दरब राज़ी आहे ख़िदमत अंदर अज़मत न कुछ की बात तू न खा न कुछ की बात तू न खा करण ख़िदमत अमड़े जी असां जन्नत में जाए तू न दे कदें जे माउ जी ख़िदमत सदा भाऊ सुखियो रहंदे कदें जे माउ जी ख़िदमत सुभान अल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़ो असाबी आयो जे या रसूल अल्लाह अवां जिहाद ते था वञूं जंग ते था वञूं मूंखे बि इजाज़त ॾियो त मां बि तव्हां सां गॾु जिहाद ते हलां जंग कयां काफ़रनि सां लड़ाई कयां सो बि मदीने वारे सां गॾु हुज़ूर सां गॾिजी हलंदो सुबुह शाम ज़ियारत कंदो मदीने वारे जी छा था सम्झो मदीने वारे जी हिकु झलक ज़ियारत नसीब थी वञे त बेड़ा ई पार ओ तुंहिंजे दीदार ले मदनी लगे मैनू नुमा अंदर लोरी तुझे दीदार ले मदनी लगे मैनू नुमा अंदर लोरी मदीने वाले साईं की ज़ियारत हुजे हुजूर जे पुछा नमाज़ूं पढ़ा मदीने वाले साईं जे सोबत में गॾिजी कचहरियूं बि कयां जिहाद बि कयां या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो त मां तव्हां सां गॾु जिहाद ते हलां मदीने वाले साईं फरमाए त ख़बर पीउ माउ जहिड़ा थी सुभान अल्लाह या रसूल अल्लाह अबो विचेरो अंबर विचेरी साईं फरमाए तो पीउ मां मुजाहिद मोटी वञ अबे अमर जी ख़िदमत कर इहो तुंहिंजो जिहाद सुभान अल्लाह पीउ जी ख़िदमत जिहाद मां जी ख़िदमत जिहाद जे अल्लाह खे राज़ी थो करणु चाहीं जे जिहाद ऐं शहादत जो दर्जो तो हासिल करणु चाहीं वञ भले अबे अमर जी ख़िदमत कर सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या अबे के जने रंजायो वॾी ज़िल्लत में पइजी वियो वॾी ज़िल्लत में पइजी विया हूंदे ख़ुशि हर जॻह भाऊ अबे के जेरी झाईंदे
हुंदे हर जगह खुश जानी अबे के जेरी जाईंदे कदे जे पीर जी खिदमत सुभान अल्लाह पीर मां जी खिदमत करण वारन खे अल्लाह ताला जन्नत जा आला मकाम दींदो पर दुनिया में पीर मां जे खिदमत करण वारे खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारी सुभान अल्लाह जंहिंजी मथां अबू अमड़ राज़ी हूंदा आहिनि अल्लाह ताला जल शाह उन जे मथां पंहिंजे नेमतुनि जा दर खोले छॾींदो पीर मां जी दुआ औलाद जहिड़ा ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजे उम्मती जे हक़ में हूंदी मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो त टे दुआऊं कॾहिं बि रद्द न थींदियूं टे दुआऊं यकीनन क़बूल आहिनि उन्हनि मां हिकिड़ी दुआ आहे दुआ उल वालिद लिल वलद पीर जी दुआ पंहिंजे बच्चे जे हक़ में यकीनन क़बूल कम समझो न पीर मां खां दुआ वठी वञो अल्लाह कंदो त कामयाब थी वेंदो पीर मां गुज़ारे विया उन्हनि जे क़ब्र ते वञो क़ब्र ते सलाम कयो क़ब्र ते वञी मज़ार ते वञी कुल पढ़ो ख़त्मो पढ़ो सूरह यासीन पढ़ो क़ब्र ते वञी दुआ घुरंदा कयो सत जुमा लागी तो जेको पीर मां जे क़ब्र जी ज़ियारत कंदो आहे सत जुमा ॼण उन पीर मां जो हक़ अदा करे दुनिया में ख़िदमत करे न सघियो आहे पीर मां जी दिलजोई करे न सघियो आहे उन्हनि जी वफ़ात थी वई सत जुमा उन्हनि जे क़ब्र ते वञे अल्लाह ताला उन्हनि जा रूह इन ॾोंहुं राज़ी करे छॾी सुभान अल्लाह वो अदल करे एतिराम अम्मा जो अम्मा बेनेठे अम्मा चप चुमियूं ॾियने कबे खे जॾे अम्मा करे सदकबो अदल करे एतिराम अम्मा जो अम्मा बेनेठे अम्मा सुभान अल्लाह समझो था पीर मां जी खिदमत कयो ऐं अल्लाह जी बंदगी अल्लाह जी पूजा कयो इन आयत में रब ॿिनि ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिनो हिकिड़ो रब जी पूजा कयो ॿियो पीर मां जी खिदमत कयो इहे ॿ ॻाल्हियूं तव्हांखे नसीब थी वियूं जन्नत जा दर खुली वेंदा जहन्नम जा दर बंदि थी वेंदा रब तव्हां सां राज़ी थी वेंदो अल्लाह करीम जल शान शान असांखे पंहिंजी इबादत पंहिंजे बंदगी जी तौफ़ीक़ ॾे रब करीम शान असां सभिनी खे पीर मां जी ख़िदमत जी तौफ़ीक़ ॾे हिन घर जो ख़ैर घर वारनि जो ख़ैर हुजे अल्लाह करीम हिन घर में पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए अल्लाह करीम सभिनी जे घरनि में ख़ैर अमुन ऐं आफ़ियत नाज़िल फरमाए अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमाए ऐं